بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد गुज़ारिश हूंदी आहे सदाईं दोस्तनि खे चवंदा आहियूं त दुरूद सलाम ज़बान ते हुजे इंशाअल्लाह दुनिया ऐं आख़िरत बेड़ा पार थींदा। इहा आहे तअम्मुलात क़ुरानी असांजो जेको बरनामज जेके हिकिड़ी आयत या ॿ आयत पढ़ंदा आहियूं ऐं उन जी माना ऐं उन जी फ़हम कोशिशि कंदा आहियूं। हीउ हिसो आहे 226 हिसो आहे ऐं असीं तअम्मुलात तदब्बुर क़ुरान जो छो था कयूं, जीअं सदाईं असां दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं त अलाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में जेकी सूरत मुहम्मद में चए थो अफ़ला यतदब्बरून क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छो नथा क़ुरान खे पढ़नि, छो नथा सम्झनि क़ुरान खे, छो नथा क़ुरान जा ख़ज़ाना खोलनि। ऐं इन जे करे असीं इन क़ुरान हिकिड़ी आयत पढ़ी ऐं तर्जुमो कयूं था ऐं उन जो तअम्मुल कयूं था ऐं ॾिसूं था उन में अलाह ताला असांखे कहिड़ो हुकुम करे थो। ऐं हीअ अॼोकी जेकी असांखे आयत आहे सूरत तौबा जी 40 नंबर आयत, त सूरत तौबा जी 40 नंबर आयत आहे, उहा पढ़ूं था पहिरियां, पोइ उन जो इंशाअल्लाह तर्जुमो ऐं माना कढूं था। अल्लाह ताला चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहु अल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم। आयत जेकी आहे अलाह ताला हिते असांखे जेको वॾो सबक़ ॾेई थो छॾे त अलाह ताला हिते चए थो इल्ला तंसुरू, जे तव्हां हिन नबी जी नुसरत न कंदो, छा सम्झो था त अलाह छॾे ॾींदो हिन नबी खे। हिते इहो हिकिड़ो इताब आहे त मोमिनो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी खे जे नुसरत न कंदो त मां जेॾीमहिल अकेलो हो, फ़क़द नसरहु अल्लाह, जेॾीमहिल अकेलो हो त अलाह सां हुनखे साथ ॾिनो ऐं हुनखे बचाई। इद अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू, जेॾीमहिल काफ़िरनि मके वारनि काफ़िरनि नबी करीम खे मारण जी कोशिशि कई, हुनखे शहीद करण जी कोशिशि कई। सानी इस्नैन, त जेॾीमहिल ॿ ॼणा हुआ नबी ऐं अबू बकर। सानी इस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार, जेॾीमहिल लिकी विया ऐं मके जे जबल सोर जेको उते ग़ार आहे उते वञी लिकी विया फ़िल ग़ार। इज़ यक़ूलु लिसाहिबिही, इते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खे चए थो अबू बकर तूं परेशान न थी ऐं कोन असांखे पहुची सघंदा, हू पोयां हुननि जे हा त हीअ लिकी विया ग़ार में। ला तहज़न इन्न अल्लाह मअना, अबू बकर खे चए थो त तूं परेशान न थी, तोखे दुख न थिए, अल्लाह असां सां गॾु आहे। فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود, इते अल्लाह ताला पंहिंजी सकीना ऐं पंहिंजी ईमान ऐं हुन जे हिकिड़ो सुकून नबी जे दिलि में ते लाथो। सकीनतहु अलैहि वअयदहु बिजुनूद, ऐं मलाइका नाज़िल कई बिजुनूद लम तरौहा, तव्हां कोन ॾिठा उन मलाइकनि खे। वजअल कलिमत अल्लज़ीना कफ़रू सुफ़ला, काफ़िरनि जी जेकी निशानी, काफ़िरनि जी जेको उमेद हुई, काफ़िरनि जी जेको चवणु हो उहो हेठि थियो, अलाह से हुनखे हेठि करे छॾियो। उहा कलिमत अल्लाह हियल उलिया, ऐं अल्लाह जा लफ़्ज़, अल्लाह जी चवणु, अल्लाह जी जेकी शरीयत उहा मथे थी उलिया। वल्लाहु अज़ीज़ुन हकीम, ऐं अल्लाह ईमान वारो अज़ीज़ आहे, अल्लाह अज़ीज़ आहे ऐं अली हकीम बि आहे, हिकमत वारो आहे। इन आयतुनि मां ॾिसो इंसान छा थो सम्झे त अबू बकर जो वॾो शान आहे नबी करीम खे। पहिरियां जेॾीमहिल सॼे कुफ़ार मके वारा हुनजे पोयां लॻा नबी करीम खे, त नबी करीम खे मारियूं ऐं उन जी दावत तौहीद जेकी चए थो त उहा ख़तमु कयूं। त तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो त तूं हाणे हितां निकिरी वञ, लिकी वञ, हाणे तोखे ही मारींदा। त हिते जेॾीमहिल मुशरिक जेके हिन पोयां लॻा त नबी करीम पहिरियां अबू बकर सिद्दीक़ जे घर ॾे वियो ऐं चईं त सुहबा ऐं गॾु हाणे दोस्ती गॾु हूंदी असांजी। त हिते अबू बकर खे चई, ॿिए सभु सहाबिन खे छॾी अबू बकर खे चई त मां अलाह से मूंखे हुकुम थियो आहे त निकिरी वञूं ऐं मूंखे हुकुम थियो आहे त मदीनो आहे शमाली पासे मके जे, पर असां जनूब पासे अलाह सां हुकुम कयो त ग़ार जबल सोर ते वञी लिकी उते वेहो, छो जो काफ़िर हींअर जिथे किथे मुंतशिर आहिनि। जे निकिरंदासीं मदीने जे पासे त हू पोयां लॻंदा असांखे पहुची वेंदा, पर अलाह सां हिननि खे इहो हुकुम कयो त तव्हां शमाली पासे निकिरी वञो ऐं कंहिं इन जबल सोर में लिकी वञो। त अबू बकर सिद्दीक़ ॾाढो ख़ुशि थियो ऐं नबी करीम खे वठी ऐं जल्दी निकितो ऐं एॾो नबी ते एतिरो डपु पियो थिएसि। केॾीमहिल हादीसुनि में अचे थो त केॾीमहिल अॻियां पियो हलेसि, केॾीमहिल पोयां पियो हलेसि, केॾीमहिल पासे खां पियो हलेसि। त
त नबी करीम चयईसि मां लखे अबू बकर छा थो थिए? चई त मां टिॼां थो मथां पोयां तोखे धको हणी केरु मारे विझे, वरी केॾीमहिल चवां थो अॻियां न केरु अचे, ऐं केॾीमहिल चवां थो मथां पासे खां अचे त मूंखे धकु लॻे तोखे न लॻे। त नबी करीम हिते अबू बकर खे चयो अबू बकर मां नबी हा ऐं अलाह मूंखे बचाईंदो ऐं तूं ड्रिज न, तूं सभु ऐं अलाह ते रख ऐं अलाह साईं इनशा असांखे कुझु बचाईंदो हिन मुशरिकनि खां, हिन काफ़िरनि खां। त हिते ॾिसो न नबी करीम हिते बि अबू बकर खे दोस्त कयो, अबू बकर खे उन खे गॾु कयईं, उन खे अकेले खे चयईं त मूंसां हल हिन वॾे सफ़र में, हिन हिजरत में ॿिया बि सहाबी हा, खोड़ हा, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो इख़्तियार हिकिड़ो हो, पर नबी जो इख़्तियार ऐं अलाह जे तरफ़ां जो इख़्तियार हो जेको कंहिं ते हथु रखियईं, अबू बकर सिद्दीक़ ते। अबू बकर खे चयईं त तूं मां निकिरो, असहब दोस्ती दोस्ती, हाणे जे निकिरणो आहे त गॾु निकिरणो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल हुनखे चयो अबू बकर चयो त मां सहाबी अॻ में काफ़ी निकिरी विया मदीने ॾे, ऐं मां हिकिड़ी यानी ॾाची या हिकिड़ो घोड़ो उनखे मां अॻे खां वठी तयारु बि थो कयां त मां केॾीमहिल बि तोसां गॾु निकिरां। अबू बकर खे इहो यकीन हो त जेॾीमहिल नबी करीम हिजरत कंदो त मूंखां सवाइ कोन वेंदो, मूंखे ई चवंदो, ऐं तंहिंजे करे हू ॿ ॾाचियूं तयारु करे छॾियूं हुयूं जंहिंखे खाराईंदो प्यारींदो ऐं उते लिकाए घर में उन्हनि खे त जेॾीमहिल बि असांखे टाइम मिले त असीं हिन ॾाचियुनि ते निकिरी वञूं। पर ओचितो अहिड़ो टाइम अची वियो ऐं नबी करीम हिन खे चयो त जल्दी हींअर ई असांखे निकिरणो आहे, हज़रत अली खे घर में सुम्हारे उन नबी जी पंहिंजी जॻह ते, ऐं हीउ निकिरी पियो। छो न ॾाचूं कनि न का शइ, ही जबल सोर में गार में लिकी विया। किसो जेको सॼो सीरत नबी में तव्हां पढ़ंदव त ॾिसंदव अजीब किसो आहे, जिथे हज़रत अली पंहिंजी जान ॾियण जे लाइ नबी करीम जे लाइ तयारु थी वियो, दिलेर त हो न, उहो उते सुतो त ॾिसो न मके जा काफ़िर जेके अचे ॿाहिरां घर खे घेरो करे बीह रहिया त हाणे निकिरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मारियो, त हुननि इहो फ़ैसिलो कयो त हिकिड़ो माण्हू मारींदुसि या ॿ माण्हू मारींदुसि त ॿियो बनु हाशिम जो उनजो क़बीलो जेको आहे उन सभई उहो पंहिंजो प्लान वठंदा। पर हाणे छा कयो, सभई क़बीला गॾु थी वञो, सभिनि क़बीले मां हिकिड़ो हिकिड़ो नौजवान तयारु थिए त पोइ धकु हिकिड़ो हणोसि, पोइ बनु हाशिम छा कंदा असांखे, जे इहो ईअं कंदासीं सभिनि माण्हुनि मारियो त पोइ उहो बसि असांखां दियत वठंदा, ॾंड वठंदा। त हीअ जेॾीमहिल फिरी आया नबी करीम जे घर खे त हज़रत अली खे सुम्हारे उते ऐं अबू बकर ॾे वियो नबी करीम ऐं उनखे वठी ऐं निकिरी जबल सोर ॾे विया। त ॾिसो न हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे पंहिंजी जॻह ते सुम्हारे त ख़बर हूंदा हिनखे कुझु कोन करे सघंदा, ऐं अबू बकर खे चयईं त तूं हल जल्दी, हींअर ॾाचियूं वाचियूं कुझु कोन खणियो, जल्दी जबल सोर ते लिकी ऐं उते वञी उते ऐं अलाह साईं मलाइका मोकिलिया त हूअं त जीअं न त जिथे किथे हुननि जा माण्हू घुमनि पिया, छो जो हुननि मके जो मुशरिकनि वॾो इनाम रखे छॾियो, त जेको बि हिननि जो ॿुधाईंदो त कहिड़े पासे विया जा किथे बि हिननि खे वठी आया जेरा जा मुअल, त उनखे 100 ॾाची मिलंदी। उन टाइम में 100 ॾाची हिकिड़ी वॾी मिल्कियत हुई। तंहिंजे करे ॾिसो न अलाह साईं चए थो इल्ला तंसुरू, जे तव्हां नुसरत न कंदो हिन नबी जी, फ़क़द नसरहुल्लाह, अलाह साईं पहिरियां ई हिन जी नुसरत कई जेॾीमहिल अकेलो हो, पर जेॾीमहिल फ़क़द नसरहुल्लाह इद अख़रजहू, जेॾीमहिल निकितो अकेलो मके मां, इज़ अख़रजहु الذين كفروا ثاني اثنين, सिर्फ़ु हिकिड़ो हुउसि अबू बकर सिद्दीक़, ثاني اثنين नबी अकेलो ऐं उन सां अबू बकर ثاني اثنين इज़ हुमा फिल गार, वञी गार में वञी लिका, इज़ यक़ूलु लिसाहिबिही, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खे चए थो लिसाहिबी ला तहज़न, अबू बकर खे वॾो ख़ौफ़ हो त ही काफ़िर पहुची वेंदा असांखे ऐं नबी करीम खे मारे न विझनि, मूंखे भली मारनि पर नबी खे कुझु बि न थिए। तंहिंजे करे गार में बि जेके किसा निकिरनि था, जेके नांग जा, विछूं जा, कबूतर जा ऐं केकड़े जा, इहे घणा जेके आहिनि हदीसूं सफ़ा ज़ईफ़ आहिनि, तंहिंजे करे असीं कोन था हिते ॿुधायूं। पर हिते जेको क़ुर में तर्जुमो जेको असां उहो ॿुधायूं था, इन्नल्लाह मअना, नबी करीम चए थो त या अबू बकर एतिरो तूं सफ़ा न टिजो, अलाह असां सां गॾु आहे। त अलाह साईं हिते चए थो फ़अंज़लल्लाहु सकीनतहू, नबी करीम ते सकीना लथी, जेकी तुमअनीना, जेकी नबी करीम खे यानी दिलि क़ाबू थिए अलैहि व अय्यदहू बिजुनूद, ऐं पंहिंजी मलाइका मोकिली, फ़ौज मोकिली त हिननि जी हिफ़ाज़त कनि। लम तरौहा, अलाह साईं चए थो त तव्हां उन्हनि खे कोन ॾिठो, वजाअल कलिमत الذين कफ़रू, ही काफ़िर जेके आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं, हुननि जे फ़ैसिला, हुननि जा मशवरा जेके आहे
सुफ़ला हेठि करे छॾियो उन्हनि खे वकलिमत अल्लाह हियल उलिया ऐं अल्लाह जो जेको चवणु हो ऐं अल्लाह जो जेको हुकुम हो ऐं अल्लाह जो जेको मदद हुई उहा ई मथे थी वकलिमत अल्लाह हियल उलिया वल्लाहु अज़ीज़ अल्लाह अज़ीज़ इज़त वारो अल्लाह अज़ीज़ुन हकीम ऐं हिकमत वारो आहे। तव्हां ईअं न सम्झो त तव्हांजे नबी जी मदद न कई हींअर जे मदीने में तव्हां मदद न कई त छा हे नबी करीम खे काफ़िर अचे मारे वेंदा जा हुन जो दीन मिटाइजी वेंदो जा हुन जी शरीयत ख़तमु थी वेंदी। जेॾीमहिल अकेलो हो सिर्फ़ु उन सां हिकिड़ो माण्हू हो अबू बकर त बि अलाह साईं हुनजी नुसरत कई। त ॾिसो न हिते बि क़ुर में अलाह ताला अलाए केतिरियूं आयतूं आहिनि अबू बकर सिद्दीक़ जे बारे में ऐं सहाबिन जे बारे में काफ़ी जिथे जिथे अचनि थियूं आयतूं उमर जे बारे में अबू बकर जे बारे में ज़ईद जे बारे में बिलाल जे बारे में जेके बि अचनि थियूं अब्दुल्ला बिन उम मखतूम जे बारे में त इहे सहाबी आहिनि नबी करीम जा जंहिंजी गवाह ही क़ुर अलाह जो जेको असांजे हथनि में आहे उहो थो ॾिए त अॼुकल्ह जेके माण्हू पंहिंजे जहल ऐं उन्हनि जे जहालतनि जे करे उन्हनि सहाबिन ते घटि वधि था ॻाल्हाइनि ऐं हू उन्हनि खे ग़लति था सम्झनि। इहो सभु हिकिड़ो जाहिल माण्हुनि जो हुननि जे पोयां हिकिड़ो यानी हुन फिल्मूं ठाहे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए ऐं हुननि खे सहाबिन खे गारियूं था ॾियाराइनि जा चवनि था ही काफ़िर हा जा ही मुर्तद थी विया इहो सभु तो बि ही क़ुर गवाह बि थो ॾिए उन्हनि जी अञा हिन क़ुर खां सवाइ कहिड़ी शइ सही आहे हिन दुनिया में। तंहिंजे करे इंसानु इल्मु सिखे क़ुर पढ़े त सभु शइ हुनखे अॻियां अखियुनि जे अॻियां ज़ाहिर थी वेंदी। हिते असांखे किसो यादि अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ॿुधायोसीं त हिन दुनिया मां वञण वारो हो त 8 ॾींहं बीमार हो त इन्हनि ॾींहंनि जे हिकिड़े ॾींहं में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथण जी कोशिशि कई त निमाज़ ते वञे ऐं बिलाल चयोसि त अचु या रसूल निमाज़ पढ़ा त हुन चयो आवाज़ नबी करीम जी सफ़ा घटि हो ऐं नबी करीम जो घर वारियूं बि वेठियूं हुयूं त उन्हनि खे चयईं त मुरू अबा बकर सली बिन्नास अबू बकर खे चओ त निमाज़ पढ़ाए जमात पढ़ाए त हिते उमुल मोमिन आयशा चयो रसूल अल्लाह इन अबा बकर रजुल असीफ़ अबू बकर जेको सफ़ा रोअण वारो आहे क़ुर पढ़ंदो त माण्हू पोयां केरु हुनजो कुझु बि कोन ॿुधंदो आहे रोअण खां सवाइ। त उते वरी नबी करीम वरी थोरो उनखे जेॾीमहिल ताक़त थी त चयईं त मुरू अबा बकर सर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में अचे थो त हिते बार बार चई अबू बकर खे चओ निमाज़ पढ़ाए अबू बकर खे निमाज़ उमुल मोमिन आयशा ॿियनि घर वारनि खे चयो तव्हां छा चओसि त उमर खे चए त निमाज़ पढ़े ऐं उमर पढ़ी सघंदो ऐं अबू बकर जेको पढ़ंदो त रोए थो रुॻो ऐं पोयां जेके उहो कोन ॿुधी सघो नबी करीम हुननि जे घर वारनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं त थोरो जेॾीमहिल उथण जहिड़ो थियो त चई इन कुन सोए हिबात यूसुफ तव्हां जीअं औरतूं यूसुफ अलैहिस्सलाम ते गॾु थियूं तव्हां बि ईअं था थियो अबा बकर मोरो अबा बकर ईअं सली अबू बकर खां सवाइ ॿियो केरु निमाज़ न पढ़ाए वाइंदमा दख़लनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर निमाज़ पढ़ाइणु शुरू कई त नबी करीम उथियो जेॾीमहिल वञी ॾिठई अबू बकर ख़बर पई त नबी करीम पोयां अची वियो आहे त पोइते हटी अबू बकर खे नबी करीम इशारो कयो त तूं निमाज़ पूरी कर पर अबू बकर पोइते हटी सिफ़ में बीही रहियो ऐं नबी करीम उथी अची उन सिफ़ ते बीठो निमाज़ पढ़ाई। पोइ नबी करीम निमाज़ खां पोइ चईंसि अबू बकर खे मां मन तफ़ी मखान खे अमर तो मूं तोखे हुकुम कयो त उते बीह निमाज़ पढ़ा त अबू बकर चयो त छा चईं हिते चईं त अबू बकर खे चईं त अबू बकर चयो मुंहुं हेठि करे ऐं चई त मां कान अबी अबी कुहाफ़ा इहो सली बैन यदे रसूलिल्लाह अबू कुहाफ़ा हिन जो अबू बकर जो पीउ जो नालो चई मां फिलाणो ऐं नबी खे निमाज़ पढ़ाए नबी पोयां हुजे इहो कॾहिं नथो थी सघे। इहा रिवायत सही बुख़ारी में आहे। ऐं ॾिसो न अबू बकर जो तवाब छा हो ऐं माण्हू अॼुकल्ह अबू बकर खे छा था चवनि क़ुर बि गवाह बि थो ॾिए ऐं नबी करीम बि गवाह बि थो ॾिए पर माण्हू तौबा अल्लाह ताला असांखे तव्हांखे सभिनि खे इल्मु नाफ़िअ ॾिए ऐं अमल सालिह ॾिए। हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।